सखर मां वाक़िआ कंदासीं। सखर में हथियारबंदनि जी फायरिंग में शहीद थियल एसआई जी जनाज़ो निवास पुलिस लाइन में अदा कई वई आहे। एसआई कुल हसन टगर जी जनाज़ो निवास में डीआईजी तारिक अब्बास ऐं शिरकत कई आहे। शहीद एसआई जो उमर जनाज़ो निवास बाद वाणी शहर घोटकी रवानो कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां सखर मां शेयर कई पिया। सखर में हथियारबंदनि जी फायरिंग में शहीद थियल एएसआई जी जनाज़ो निवास पुलिस लाइन में अदा कई वई आहे। एसआई गुल हसन टगर जी जनाज़ो निवास में डीआईजी तारिक अब्बासी ऐं शिरकत कई। शहीद एसआई जो उमर जनाज़ो निवास बाद अबाणी शहर घोटकी रवानो कयो वियो आहे। शहीद एसआई जो उमर जनाज़ो निवास बाद अबाणी शहर घोटकी रवानो कयो वियो आहे। सखर मां वाक़िआ कई पिया। सखर में हथियारबंदनि जी फायरिंग में शहीद थियल एसआई जी जनाज़ो निवास पुलिस लाइन में अदा कई वई आहे। एसआई गुल हसन जी जनाज़ो निवास में डीआईजी तारिक अब्बासी ऐं शिरकत कई आहे। शहीद एसआई जो उमर जनाज़ो निवास बाद अबाणी शहर घोटकी रवानो कयो वियो आहे। ख़बर अवां सखर मां शेयर कई पिया। सखर में हथियारबंदनि जी फायरिंग में शहीद थियल एसआई जी जनाज़ो निवास पुलिस लाइन में अदा कई वई आहे। एसआई गुल हसन जी जनाज़ो निवास में डीआईजी तारिक अब्बासी ऐं शिरकत कई। शहीद एसआई जो उमर जनाज़ो निवास बाद वाणी शहर घोटकी रवानो कयो वियो आहे। सखर मां वाक़िआ कई पिया। सखर में हथियारबंदनि जी फायरिंग में शहीद थियल एसआई जी जनाज़ो निवास पुलिस लाइन में अदा कई वई आहे। एसआई गुल हसन जी जनाज़ो निवास में डीआईजी तारिक अब्बासी ऐं शिरकत कई। शहीद एसआई जो उमर जनाज़ो निवास बाद अबाणी शहर घोटकी रवानो कयो वियो आहे। एसआई गुल हसन जी जनाज़ो निवास में डीआईजी तारिक अब्बासी ऐं शिरकत कई आहे। शहीद एसआई जो उमर जनाज़ो निवास बाद अबाणी शहर घोटकी रवानो कयो वियो आहे।